अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक जी ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां ॾोकरी मां ख़बर शेयर कंदालो। ॾोकरी वेझो ॻोठ बगी में अगूणी पे काफ़ी अली नवाज़ मंगरियो जे रूह खे एहसास सवाब ख़ातिर प्रोग्राम में MPA सरदार हुज़बुल्लाह खान ॿुगियो, डॉक्टर रियाज़ हुसैन अबड़ो, मोहम्मद नवाज़ ॿुगियो, इमाम बख्श चारियो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते PP MPA सरदार हुज़बुल्लाह खान ॿुगियो चयो त अली नवाज़ मंगरियो हिकु बहितरीन इंसान ऐं फ़र्ज़ शनास बैंक ऑफिसर हुयो, जंहिंजे औस्ते विछड़ी जो बेहद ॾुखियो आहे। अल्लाह असांजे मरहूम जे वारसनि खे सब्र अता कंदो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।